नासिक उमरकोट में बरसात ऐं ॿियो तबाही मचाए छॾी। लखे माण्हू दरबदर थी विया आहिनि। 60,000 घर रही पट पइजी विया। 10 माण्हू फौत थिया आहिनि। 30 ज़ख़्मी थी विया। ज़िले में रुॻो 32 रिलीफ कैंपूं क़ाइमु कयूं वियूं आहिनि। उन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे। उमरकोट मां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर सुहेल कुंभार। जी बिल्कुल ताज़ी पियल बरसातन पूरी सिंध जी अमरकोट ज़िले में भी वो तबाहियों करण में का कसर न छड़ी है। गुज़िरियल ताज़ी पियल बरसातन सबब सरकारी अखर नंगर मूजिब अमरकोट ज़िले में 5,76,300 का मथे जो मानू वो बेघर थिया। टोटल जो ज़िले की आबादी है वो 10,77,000 है, जैमें अमरकोट ज़िले में 5,77,000 जो मानू वो सरकारी अंगन अखर मूजिब जो बेघर थिया। वे मानू जो रोडन रस्तन से वेठल सवन की गोठ में सवन की तैदाद में गोठ वो बुढ़ी विया। हज़ारन एकड़ बीठल तैयार मुख़्तलिफ़ क़िस्म जो फसलो वो लुड़ी हुआ। मुख़्तलिफ़ जो इलाइक़ा मुख़्तलिफ़ गोठ वो पानी हेठन इरीगेशन अमले की नाइली सब मुख़्तलिफ़ शाखन वाहन वाटन के वो घारा पवण सब केतरा ही मानू वो बेघर थी। केतरा ही मानू इरीगेशन अमले की नाइली सबब बुढ़ी अमरकोट ज़िले में वो ज़िले इंतजामिया तरफा मुख़्तलिफ़ हंधन से वो टोटल 20 का मथे वो आर्जी सरकारी रिलीफ कैंपूं क़ाइमु कयूं, जैमें सरकारी अंगन अखर मूजिब 10,000 का मधी मुतासिर आहिनि उहो कैंपन में रहंदा। ज़िले इंतजामिया तरफा उन्हनि खे 2 टेमनि जी मानी खाराई वञे थी। बाक़ी 5 लाख खां मथे माण्हू आहिनि उहो रोड रस्तनि ते आरजी झूपड़ा आॾे वो बेयारो मददगार वेठल आहिनि, जंहिंखे अञा ताईं का टेंट बि नाहे मिली सघे। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में रोड रस्तनि ते बेघर थी जंहिंजा कचा घर ढही विया आहिनि, कचा घर पट पइजी विया आहिनि। उहो माण्हू खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार वेठल आहिनि। ज़िले में वो ताज़ियुनि बरसातनि दौरान 10 खां वधीक माण्हू आहिनि उहो ज़िंदगी जंग हाराया विया आहिनि। 50 खां वधीक माण्हू आहिनि छितूं किरण सबब वो पानी सबब वो ज़ख़्मी थिया आहिनि। हेठि ॿुॾल आहिनि मुख़्तलिफ़ इलाइक़ा वो पानी के घेरे में आहिनि। ज़िले इंतजामिया हिन हिसाब सां कोशिशि करे पई। जी।